کے بھلی کا سندھ کے نوجوانن کے حوالے سے تعلیم کے حوالے سے اسلام آباد جو اہم ایشو تھو اسلامک انٹرنیشنل یونیورسٹی میں جن شاگردن سندھ کے شاگردن کے متھا حملہ تھیا ان کے زخمی کیا ہے ان اہم ایشو تے اساں ॻाल्हि ॿोल कंदासीं تو تعلیم سॼی دنیا کے اندر جو نوجوان ہیں نو نسل ہے وہ اگیاں ودھی رہو ہے نت نواں ایجادوں نت نیوں تعلیم حاصل کرے رہو ہے تمام تیزی سے اگیاں ودھی رہو ہے اñا تائیں اساں وٹ وہ کلچر ختم نہ تھی سگھیو ہے تو ہاسٹلس تے حملہ ہتھیار بند مافیاز انہن تے کنٹرول نہ تھی سگھیو ہے ان جے کرے جی تعلیم ہے وہ تباہی طرف ونی رہی ہے سندھ جا کیترا ہی سون کی تعداد میں شاگرد اسلامک یونیورسٹی انٹرنیشنل یونیورسٹی میں اسلام آباد میں پڑھندڑ ہیں ان کے متھا کچھ ڈی اگ میں ہتھیار بندن پارا حملہ کیا ویا کیترا ہی شاگرد ان میں زخمی تھیا ہاسٹلس تے جڑے انداز میں توڑ پھوڑ کئی وئی ان کا پوئی شاگرد زخمی حالت میں اسپتالن ان کے نیو ویو ऐं شاگرد سراپا احتجاجن نہ فقط سندھ جا شاگرد پر ॿिया बि जेके ॿियनि सूबनि जा शागिर्द आहिनि उनखे कुझु माफ़ियाज़ कुझु अहिड़नि ग्रुप्स आहिनि उन्हनि उन्हनि खे हिरासा कयो उन्हनि जे मथां तशदुद कयो ऐं हथियार सुवाल इहो थो पैदा थिए त हिन जदीद दौर में जॾहिं सॼी दुनिया तालीम में अॻियां वधी रही आहे तेज़ी सां कामयाबियूं हासिल करे रही आहे अञा ताईं उहे ग्रुप्स उहे माफ़ियाज़ उहे हथियार बंदि एतिरा मज़बूत छो आहिनि उन्हनि खे असां कंट्रोल छो न करे सघिया आहियूं उन्हनि खे कंहिंजी बेक हासिल आहे छो इस्लामाबाद जहिड़ो शहर कैपिटल उते सिंध जो शागिर्द गैर महफ़ूज़ छो आहे खोड़ सारा सवाल आहिनि असां हिन अहम इशू ते ॻाल्हि ॿोल कंदासीं असांखे सिराज अहमद नोहड़ी साहब जॉइन कयो आहे चेयरमैन मेहराण स्टूडेंट एसोसिएशन जा आहिनि शागिर्द अॻुवाण आहिनि अंबर चांडियो उन्हनि बि असांखे जॉइन कयो आहे उहे बि इस्लामाबाद जा शागिर्द आहिनि अॻुवाण आहिनि ज़ीशान अहमद उहे गिलगित वासी आहिनि ऐं उतां इस्लामाबाद जा शागिर्द अॻुवाण आहिनि जॾहिं ते जवाद चाचड़ उन्हनि बि असांखे जॉइन कयो आहे समूरा शागिर्द अॻुवाण आहिनि जॾहिं त KTN न्यूज़ इस्लामाबाद जे रिपोर्टर ग़ुलाम रसूल कुंभर बि असांखे जॉइन कयो आहे तव्हां सभिनी खे वेलकम थो चइजे ॻाल्हि ॿोल जी शुरूआत अंबर तव्हां खां थी कजे त हीउ जेको वाक़ियो कुझु ॾींहं अॻु पेश आयो आहे इहो हिकु त वाक़ियो कीअं पेश आयो ऐं उन खां पोइ इंतिज़ामिया कहिड़ा क़दम खयां आहिनि सही अस्सलाम वालेकुम जेको ही प्रॉब्लम असांखे मदनज़र साम्हूं आयो आहे उन में सभ खां पहिरियां असांजा कुझु सिंधी भाइर पंहिंजा नौजवान छो जो असांजी जेके काउंसिल्स आहिनि उहे बहस थियूं कनि असांजे कल्चर ते न उन्हनि जो मज़हब सां को तालुक़ु आहे न उन्हनि जो सियासत सां को तालुक़ु आहे न कुझु असांजूं काउंसिल्स जो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मक़सदु इहो ई आहे त असां जेके 2000 मील दूर अची करे इस्लामाबाद पढ़ूं था त पाण में हिक में भाईचारे वारो जेको लतीफ़ जो पैगाम आहे भाईचारो मुहबत अमन ऐं तालीम खे असां जेको आहे कल्चर पंहिंजे जेके प्रोमोट कयूं असां पंहिंजे कल्चर खे पियो प्रोमोट कंदा आहियूं ऐं हिन इशू में हिन जेको इशू आयो उहो ईअं आयो त स्टडी सर्किल जेको हर ॿिए टे ॾींहुं दुनिया पूरी वेहंदी आहे स्टडी सर्किल्स में ख़्यालात जा पंहिंजा इज़हार कंदी आहे पंहिंजा ओपिनियंस जेके आहिनि उहे रखंदा आहिनि ऐं उन ते जेको आहे बहस ऐं कचहरियूं पियूं थींदियूं आहिनि असांजे हिकिड़ो स्टडी सर्किल मुंतखिब कयो वियो इस्लामिक इंटरनेशनल यूनिवर्सिटी में जिते हिकिड़ो अहिड़ो गिरोह हुयो जेको पाण खे त मज़हब जे तरफ़ या सियासी ॿुधाए थो लेकिन उनजो को बि अहिड़ो को तालुक़ु इन्हनि शयुनि सां न आहे ऐं उन्हनि अची करे पंहिंजे हथियारनि सां अची करे सिंधी शागिर्दनि ते हमिलो कयो जॾहिं हमिलो कयो त असांजे हथनि में जेके असांजा भाइर हुया उन्हनि जे हथनि में त इहे कलम ऐं पना हुया जेके पूरा जेके आहिनि खून सां भरिजी विया असांजो को बि इहो ई हुयो त असां अमन परस्त क़ौम आहियूं ऐं असां अमन ऐं भाईचारे खे हमेशह खां प्रमोट कंदा रहिया आहियूं ऐं हर वक़्तु कंदा रहंदासीं ऐं हर दौर में कंदा रहंदासीं ॿियो असांजो जेको हुयो उहो इहो हो त कल्चर जेको आहे असांजो कॉन्स्टिट्यूशनल राइट आहे असांजो आर्टिकल 27 जेको आहे कॉन्स्टिट्यूशनल इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान मूंखे ऐं हर हिकु फ़र्द पाकिस्तानी खे इहो हिकु असांखे ॾिनो वियो आहे हक़ु ॾिनो वियो आहे बुनियादी हक़ु जंहिंखे न पार्लियामेंट थी खसे सघे असांखां न कोई बि खसे सघे थो छो जो इहो हिकु कॉन्स्टिट्यूशन जो हिसो आहे उन में इहो आहे त तव्हां पंहिंजे कल्चर खे प्रमोट करे सघो था तव्हां पंहिंजे कल्चर खे जेको आहे प्रोफेस करे सघो था भली तव्हांजो कंहिंसां बि तालुक़ु हुजे कहिड़ी बि क़ौम सां तालुक़ु हुजे तव्हां सभु हिकु आहियो त उन ते पाबंदियूं ऐं असांखे साइकोलॉजिकली जेके असांजा भाइर आहिनि उन्हनि खे हिकिड़ो दिमाग़ी टार्चर तव्हांखे उन्हनि खे पढ़णु न ॾिनो थो वञे त इहा हिकु ॿ राय पई जोड़ी वञे थी ऐं उन ते इंतिज़ामिया हिनमहिल ताईं चुप वेठल आहे ऐं असांजो इहो ई मौक़िफ़ आहे त असां पीसफुली ऐं हिकिड़ो जेको सिस्टमेटिक तरीक़े सां छो जो असां हिन तालीम जा ऐं हिन मुल्क जा हिन क़ौम जा मुहफ़िज़ आहियूं छो जो जंहिं क़ौम में तालीम आहे उहा क़ौम कॾहिं बि तबाह बर्बाद न थींदी ऐं असां इन झंडे खे खणी करे
इन जो प्रचार बि कंदा हुआसीं ऐं इन सां गॾो गॾु हूंदा हुआसीं। सो साईं मसइलो कुझु इन रीति आयो आहे। ठीक है। अच्छा ज़ीशान साहब, आप गिलगित के रहवासी हैं, यहाँ पर यूनिवर्सिटी में पढ़ रहे हैं, तो इस वाक़े के हवाले से हमें बताएं, ये कैसे पेश आया, कैसे आपके ऊपर हमला हुआ, और ये जो माफियाज हैं या जो हथियारबंद लोग हैं, इंतज़ामिया उनको कंट्रोल नहीं कर पा रही? सलाम साईं, सबसे पहले तो आपका शुक्रिया कि आपने इस बहुत ही अहम इशू पे आपने प्रोग्राम कर रहे हैं। और ये वाक़या अभी रिसेंटली जो वाक़या पेश आया, ये तो हमारे सिंध के साथियों के साथ पेश आया है जी। लेकिन इस्लामिक इंटरनेशनल यूनिवर्सिटी के अंदर ये एक रवायत है। अगर आप देखें, बल्कि इस्लामिक यूनिवर्सिटी के अंदर ही नहीं, आप जहाँ कहीं भी आप इस्लामी जमीयत तलबा को देखते हैं, किसी भी यूनिवर्सिटी में आप देखें, पंजाब यूनिवर्सिटी में, सिंध यूनिवर्सिटी में, बाउद्दीन ज़करिया यूनिवर्सिटी में, जहाँ कहीं भी ये गुंडा तंजीम पाई जाती है, इसका ये वतीरा है कि ये दूर दराज इलाकों के जो लोग, जो स्टूडेंट्स आते हैं, उनके ऊपर वो जब अपने कल्चर की बात करते हैं, वहाँ पे वो अपनी सरगर्मी करते हैं, तो वो हमेशा से उनके ऊपर ये गुंडागर्दी और दोस्त उनके ऊपर जताती है। और इस्लामिक यूनिवर्सिटी के अंदर ये जो वाक़या हुआ, मेहरान स्टूडेंट एसोसिएशन एक स्टडी सर्कल के करा रही थी। एक स्टडी सर्कल एक तालीमी एक्टिविटी, एक सरगर्मी है कि जहाँ पे आप बैठते हैं, आप बैठ के किसी मौजू के ऊपर पढ़ते हैं, बहस करते हैं, मुबाहिज़ा करते हैं। लेकिन बदकिस्मती हमारी ये है कि रियासत भी कहीं ना कहीं ऐसे लोगों को तरजीह देती है, ऐसे गुंडा तंजीमों को यूनिवर्सिटीज़ के अंदर खुली छूट देती है कि वो तालीम की, फहम की और जो शऊर की बातें होती हैं उनके बरक्स काम करते हैं। अब आप देखें, एक स्टडी सर्कल जहाँ पे बैठ के स्टूडेंट आपस में कुछ सीखें, वो उसकी मुखालिफत करते हैं और जाकर रात के 2 बजे जो हमारे सिंधी साथियों पे हमला हुआ, और रात 2 बजे उनके कमरों के दरवाजे तोड़ के जाके उन पे हमला किया गया और उनके सर तोड़े गए। और फिर आप देखें, सबसे बड़ा अलमिया देखें कि इसी इस्लामिक यूनिवर्सिटी के अंदर इस जो इस्लामी जमीयत तलबा नामी जो गुंडा तंजीम है, उसके ऊपर कोई 8 से 9 डिफरेंट FIRs हुई हैं। सही। जिसमें से कुछ FIR यूनिवर्सिटी इंतजामिया ने खुद कराए, कुछ तलबा काउंसिल्स की तरफ से है, जिसमें से सराइकियों की भी हैं, पश्तून की भी हैं, उसी तरह बाकियों की भी हैं। अब उसके बावजूद भी हम बातचीत का सिलसिला जारी रखते हैं। नाज़रीन, इंता ये अहम इशू आहे इस्लामाबाद जो, इन ते नंढो हिते वक़्तु थियो आहे ब्रेक जो। ब्रेक खां पोइ असां हिन अहम इशू ते इस्लामाबाद जे ते ॻाल्हि ॿोल जारी रखूं।